रेडियो पाकिस्तान हैदराबाद ऐं खैरपुर। रेडियो पाकिस्तान पंहिंजी गोल्डन जुबली जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम तरतीब ॾिना आहिनि। इन हवाले सां सिंधी सदाकारनि सां रिहाइण जो दिलचस्प प्रोग्राम पेश करे थो रेडियो शो। मेजबान मोहम्मद अशरफ बलोच, पेशकश जहांगीर कुरैशी। हाजिर है रेडियो शो। अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। अॼु असां पंहिंजे स्टूडियोज़ में रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे सिंधी सदाकारनि खे दावत ॾिनी आहे। असां वटि असांजी ख़ुशकिस्मती आहे त हिकु अहिड़ी शख़्सियत मौजूदु आहे जेका रेडियो पाकिस्तान जंहिं ॾींहं खां वठी वजूद में आयो 1955 खां वठी ऐं हेसि ताईं असां साण गॾु आहे। उहा शख़्सियत आहे सैयद सालेह मोहम्मद शाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, हाणे तव्हां सां असां पहिरियों सुवाल इहो पुछंदासीं त रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी शुरूआत में अवां फन जी इब्तिदा सां गॾु गॾु इन में सिलसिले में जेके माण्हू तव्हां सां गॾु हुआ उन वक़्तु या तव्हां कंहिंखां मुतासिर थिया उन जे बारे में तव्हां सां ॿुधायो। हिन स्टेशन जे ॿुधण वारनि खे ऐं हिन स्टेशन जे कारकुननि खे दिलि जी गहराइनि सां मुबारक पेश करियां थो। जिन जे असांजे कम में हिननि सभिनी जा हथ आहिनि ऐं सभिनी जूं सलाहूं आहिनि, सभिनी जा मशवरा आहिनि। ऐं उहे दोस्त जेके हिन वक़्तु हिन दुनिया में मौजूदु आहिनि ऐं उहे दोस्त जेके हिन वक़्तु हिन दुनिया में मौजूदु न आहिनि, अलाह शल उन्हनि ते रहमत वसाए। उन्हनि सभिनी जूं ॻाल्हियूं ऐं उन्हनि जे ख़्यालनि जो निचोड़ जो नतीजो असां आहियूं। जी, असां बुनियादी तरह सां त ॿाहिराड़ी जा माण्हू आहियूं, पर जॾहिं हैदराबाद रेडियो स्टेशन ते आयासीं त हिते असांजा जेके सीनियर ख़ासि तरह सां जनाब मोहम्मद बख्श अंसारी साहब जी जी तंहिं अणघड़ियल आवाज़ खे घाड़ी टे में आणे रेडियो में ॻाल्हाइण जे लाइक़ु बणाइणो। वाह वाह। हिन में हुन जी कोशिशि खे आउं दाद थो ॾियां जेको हींअर मरहूम थी चुको आहे। उन असां ॿिया बि दोस्त जेके प्रोड्यूसर जिन सां गॾु मूं कमु कयो उन्हनि जे सलाहुनि ऐं उन्हनि जे रहनुमाइनि बि असांखे वधीक उजागर कयो। जी, अवां पहिरीं ॿुधायो त रेडियो जी शुरूआत खां वठी आउं आयल आहियां। असल में रेडियो हैदराबाद खे शुरूआत खां वठी ॿुधण वारनि में त आहियां, पर रेडियो में पहिरियों ड्रामो मूं 1957 में कयो हो, जंहिंजो नालो डाहर साईं सैयद मंज़ूर नक़वी साहब जो लिखियल हो। अच्छा साईं, इहो ड्रामो सिंधी ड्रामो पहिरियों हो रेडियो जी तारीख़ में या न? रेडियो जी तारीख़ में न, मुंहिंजे ज़ाती तारीख़ में पहिरियों ड्रामो डाहर नालो हो। उन खां पोइ ॿिए ड्रामे में रुस्तम सोराब, तंहिंखां पोइ इलियास इश्की साहब जिन जेके पोइ स्टेशन डायरेक्टर थी रिटायर थिया, उन्हनि जो 9 खन 8 खन सिंधबाद सैलानी जे किसे ते मुबनी कहाणियूं हलियूं किस्तवार से जे 3 ड्रामनि में मूं हिसो वरितो। उन खां पोइ बाक़ाइदगीअ सां 58 में ऐं कॉन्ट्रेक्ट जे तौर ते रेडियो सां बिल्कुलु हमेशह लाइ मुंसलिक थी वियुसि। अच्छा साहब, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजी शख़्सियत जा 2 पहलू आहिनि। हिकिड़ो त रेडियो में जेका पज़ीराई तव्हांखे मिली या जेके ख़ासि दोस्त तव्हांखे सुञाणनि था उहो ॾाढा फ़तेह ख़ान जो किरदारु, ऐं हूअं बेसिकली तव्हां ड्रामा आर्टिस्ट पियो, त ॿिनि शयुनि मां कहिड़ी शइ तव्हांखे वधीक मुतासिर कयो? आउं हिन ॻाल्हि ताईं पहुचण जी कोशिशि करियां पियो त आउं त पास थियुसि इम्तिहान में, आवाज़ जे इम्तिहान में पास थियुसि। उन खां पोइ रेडियो सां बाक़ाइदे वाबस्ता थी वियुसि। लिखण पढ़ण जो कमु बि मिलियो, उन सां गॾोगॾु कुझु ॻाल्हाइण जो कमु बि मिलियो। ॻाल्हाइण मसइलनि तक़रीरूं पढ़ण, फीचरनि में नंढा नंढा पार्ट करण या ड्रामनि में के साइड पार्ट करण, इहे त कम कयासीं। उन खां पोइ अॻिते हली ड्रामनि में मुख्य पार्ट कयासीं। आख़िर हीरो बि थी वियुसि, सो सालनि जे सालनि ताईं। ऐं
ॿारनि जो प्रोग्राम जी शुरूआत कईसीं जंहिंमें ॿार कोन हुआ पर आऊं अकेलो वेही ॿारनि सां मुखातिब थींदो हुउसि। उन खां पोइ ॿार आया, अनाउंसमेंट कयमि, गीतनि भरियूं कहानियूं पढ़ियूं ऐं ड्रामा जंहिंजो ॻानी टो आउं ॿुधाए थो सघां, शायदि मतां इंसान आहियां ग़लती थी वञे या वधीक चई वञा या घटि चई वञा, उहो उन्हनि ते छॾियल आहे। पोइ जेको मूं कमु कयो सो सभु ॿुधण वारनि ते छॾियल आहे त केतिरे क़दुरु आउं कामयाबु थियुसि, इहो आउं पंजे ज़बानी चवणु नथो घुरां। हा, तव्हां लाइ ॿियो कहिड़ो सुवालु कयां? हिकिड़ो अशरफ अला हिकिड़ो सुवालु मूंखे पुछणो। जी जी शागिर्द, तव्हां अज़ीम ब्रॉडकास्टर आहियो, अज़ीम ड्रामा आर्टिस्ट आहियो, तव्हां ज़िंदगी में ड्रामनि जे इब्तिदाई दौर में कंहिंखां मुतासिर थियो? मजीद आबिद साहब, आऊं त असल में तव्हां खां मुतासिर आहियां, पर हूअं मूंखां जेके सीनियर हुआ उन्हनि खे आख़िर हर को आर्टिस्ट मुंहिंजे ख़्याल में इहो तस्लीम उनखे करिणो पवंदो त उहे जेके पेशे रूह जेके हूंदा आहिनि उन्हनि खे ॾिसी ॾिसी सिखंदो आहे। तंहिं करे मुंहिंजे पेशे रूह हिकिड़ो साल सीनियर कुरैशी साहिबु हो, मुस्तफा कुरैशी, जंहिंजो आवाज़ बि सुहिणो हो, तलफ़ुज़ बि सुहिणो हो, उन खां मुतासिर होसि। पर उन खां वधीक सीनियर हो मोहम्मद बख्श अंसारी, MP अंसारी साहिबु। जी हा, जेको पोइ ऑफिसर बि थी आयो ऐं जंहिंजे इंतज़ाम हेठि असां प्रोग्राम कया, तंहिं हुन असांखे ठाहिण में वॾो कमाल जो गुज़ारो कयो। पोइ 58 में जॾहिं वाबस्तगी थी वई त इन में अनाउंसर बि थी वियुसि, फीचरनि में पार्ट करणु लॻुसि, ड्रामनि में पार्ट करणु लॻुसि। 1959 खां इहा आइडिया बि मूं ॾिनी, अंसारी साहिबु पुछो त हर को पंहिंजो पंहिंजो दिमाग़ रखे थो, का आइडिया हुजे तव्हां वटि त को नओं प्रोग्राम शुरू कजे। त मूं चयो हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम हुजे जेको ॿाहिरां आइडिया वारनि जे लाइ हुजे, तंहिंमें हिकिड़ो पोरो जेको पुराणे दौर जूं ख़बरूं कंदो हुजे, पुराणी ॿोली ॻाल्हाईंदो हुजे, ऐं हिकिड़ो नौजवान सिंधी हुजे जेको जदीद सिंधी ॻाल्हाईंदो हुजे ऐं उनखे सम्झाईंदो रहे, हू पंहिंजी ॻाल्हि ते अड़ियल हुजे पोड़ो, ऐं होॾां वरी नौजवान उनखे वरी इहो दुरुस्त करे ॿुधाए। पोइ ईअं 1959 खां इहो प्रोग्राम शुरू थियो, जेको पहिरें हफ़्ते में हिकिड़ो भेरो थींदो, हफ़्ते में 2 भेरा। पोइ जॾहिं खां वठी बुनियादी जमहूरियतुनि जो सिलसिलो शुरू थियो त सभिनी स्टेशननि तां उठाण प्रोग्राम रोज़ानो करण लॻा, उन नालो रखियो जमहूर जो आवाज़। वाह वाह वाह। असां तव्हां हिकिड़ो सवाल था पुछूं त इन फन जे सॼे सफ़र में का अहिड़ी शख़्सियत, कोड़ो माण्हू जेको हीअं त तव्हां सां गॾु कोन्हे पर उनजी यादगिरी तव्हां सां गॾु हुजे या तव्हांखे विसरंदो न हुजे? उनमें मेल बि आहिनि, माना नर बि आहिनि, मादियूं बि आहिनि, मुड़ुस बि आहिनि, औरतूं बि आहिनि। तंहिंमें जेके नाला वठी विया उहे बि आहिनि। औरतुनि में मरहूमा नसीम मुग़ल बि हुई ऐं महताब चन्ना। उन सां तमामु घणो अरसो मूं हीरो जो पार्ट कयो त हीरो थींदो थींदे 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 सचो पचो हीरो थी वियो। के असां अञा ड्रामनि में कमु करियूं था, जेके नौजवान अचनि था, असांजे नज़र में तव्हांजी हैसियत हिकु यूनिवर्सिटी जी हैसियत आहे, ड्रामा जे फन सां या अनाउंसमेंट जे फन सां। तव्हां हिकिड़ा यूनिवर्सिटी आहियो, तव्हां वॾा आलिम आहियो उन फन में, त जेके नौजवान असांजा रेडियो में शौक़ु करे अचनि था उन्हनि लाइ को पैगाम ॾियो था? मूंखे बि इहा उमेद बि हुई ऐं मूंखे यकीन बि हो त अहिड़े क़िस्म जो सुवाल हर इंटरव्यू में पछाड़ी कयो वेंदो आहे। तंहिंजे करे आउं हिन लाइ तयारु बि थी आयो हुउसि त इहो ई आउं जवाबु ॾींदुसि। हक़ीक़त जे करे असांजो अमली ऐं रूहानी तरह सां असांजो अज़ीम फनकार आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, जेको हर लिहाज़ सां, रूहानी लिहाज़ सां या मादी लिहाज़ सां या ॿोलीअ लिहाज़ सां, हर लिहाज़ सां अज़ीम फनकार आहे, मौसीकार बि आहे, मुसविर बि आहे। हर ॻाल्हि जेके फन जूं जेके पहलू चओ से सभु उन में हुआ। असां जेके सिंधीअ में ॻाल्हाइण वारा आहियूं फनकार, से असां उन जा पोइ लॻ आहियूं। जेकॾहिं उन जा पोइ लॻ थींदासीं त पोइ असांखे तारीख़ थियणो पवंदो, छो जो हू असांजो उस्ताद, अज़ीम उस्ताद ख़ुदि तारीख़ हो ऐं उन फरमायो आहे त सदायती सबका बख न बासे का, माना कुर्बान थी वञण कान केरु नथो उन लाइ तयारु थिए। सदायती सबका बख न बासे का, जहिड़ी तहिड़ी जात जी जुम्बश कान्हे जा। हिन फन दुनिया में जेकॾहिं घिड़ो त पोइ पाण खे तारीख़ या का बि लालच या हवस या ॿी का लालच रखण जो ख़्याल ई न दिलि में रखो। सदायती सबका बख न बासे का,
जहिड़ी तहिड़ी जात जी जुंबिश कान्हे जा मूंसे हले सां जा जीव मिठो न करे। साईं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं असां सभई ड्रामा जेके सदाकार आहियूं से दुआ था करियूं त तव्हांजो सायो असांजे मथां अञा बि वधीक हुजे। तव्हां सभिनी ते बि सायो ख़ुदा जो आहे, मूं ते वॾा जो सायो हूंदो।